अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आहियां मंजर अजीज। सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। बाग़ी मेंबर वापस अची वञनि, खेनि माफ़ करे छॾींदुसि। पीउ पंहिंजे ॿारनि जूं ग़लतियूं माफ़ करे छॾींदो आहे, आऊं बि माफ़ करे छॾींदुसि। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त ज़मीर विकिरो कंदड़ जे ॿारनि सां को बि शादी न कंदो। हुकूमत वञे त वञे, कंहिंखे रिश्वत न ॾींदुसि। आख़िरत जो डपु आहे, पैसा ॾेई हुकूमत न बचाईंदुसि। पैसो ॾेई हुकूमत बचाइण ते लानत आहे, कंहिंजे आॾो न झुकंदुसि। मुल्की तारीख़ में कंहिं बि अवाम लाइ उहे कम न कया जेकी असां कया आहिनि। क़ौम ते लाज़मी आहे त हक़ ऐं सच जो साथ ॾे। क़ौमी असेंबली जे स्पीकर 25 मार्च ते इजलास तलब करे वरितो। क़ौमी असेंबली जो तारीख़ी ऐं अहम तरीन इजलास जुमे ॾींहुं सुबुह 11 वॻे तलब शिक 54 ऐं शिक 254 तहत इख़्तियारियुनि जो इस्तेमाल कंदे अपोजिशन जी रिक्वेज़ेशन ते इजलास को ठाहियो वियो। नोटिफिकेशन जारी। तारीख़ इमरान ख़ान के कूड़ी, नाकाम, करप्ट ऐं बदज़बान शख्स जे तौर ते यादि रखंदी। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ चयो आहे त अवाम अटो, खंड, दवाउनि जो चोर इमरान माफ़िया खे रद्द करे छॾियो आहे ऐं तारीख़ जी करप्ट तरीन हुकूमत खे 1 मिंट वधीक बर्दाश्त करण लाइ तयारु नाहे। लाॻीतो बेज़मीरी जो मुज़ाहिरो कंदड़ अॼु इक़्तिदार वींदे ॾिसी इख़्लाक़ ऐं उसूलनि जे पुठियां लिकण जी बुज़दिली ॾेखारे रहियो आहे। ज़िम्मेवारनि जे फोन आई त अपोजिशन 90 जी डिग्री ते लेटी वई। बाग़ी मेंबरनि खे चवंदुसि त माल मुख़ालिफ़नि जो खाओ ऐं वोट इमरान ख़ान खे ॾियो। कंहिं में हिम्मत आहे त OIC कॉन्फ्रेंस में मुदाख़लत करे ॾेखारे। घरू मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त केतिरा ई माण्हू शोर मचाए रहिया आहिनि। समूरी सियासत टीवी ते थी रही आहे। असली ऐं नस्ली माण्हू इमरान ख़ान सां गॾु बीहंदो। क़ौमी असेंबली जो इजलास कोठाइण जो इख़्तियार स्पीकर खे आहे। बाग़ी मेंबरनि खे 7 ॾींहनि अंदरि मौक़िफ़ वाज़े करण जो चयो वियो आहे। सुद समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त PTI जे मुनरिफ़ मेंबरनि खे नोटिस जारी कया विया आहिनि। 1 हफ़्ते बैदि उन्हनि जी सीटनि खे ख़ाली करार ॾिनो वेंदो। समूरा मेंबर ताहयात नाअहल थी वेंदा। मख़सूस सीटुनि ते नवां मेंबर नामज़द कया पिया वञनि। आज़ाद हैसियत में चूंडू खटण बैदि PTI में शामिल थियो होसि। करोड़े रुपया वठण जो कूड़ो इल्ज़ाम लॻायो वियो। मां सिंध हाउस त न वियो होसि, पर इल्ज़ाम हयो वियो त मां सिंध हाउस में होसि। PTI जे MNA गफ़ार वटू पंहिंजी वीडियो बयान में चयो आहे त चूंडू खटण वक़्तु PTI जो नारो करप्शन जो ख़ात्मो हो। 3.5 सालनि में हू पंहिंजे तक में हिकु बि कमु कराए न सघियो आहे। इमरान ख़ान पहिरियों वज़ीर आज़म हूंदो जेको बेएतमाद रिथ ज़रिए हाराईंदो। क़ौमी असेंबली जो इजलास 14 ॾींहनि अंदरि सॾाइण घुर्जे हा, जेको 21 मार्च ते सॾाइण हा। 25 ते इजलास सॾाइण आइन जी भञकड़ी आहे। PPC जे सदर निसार अहमद खोड़े चयो आहे त स्पीकर खे इमरान ख़ान कुर्बानी जो बकरो बणाइण जी कोशिश कई आहे। उन करे स्पीकर आर्टिकल 6 लागू थिए थो। सिंध में गवर्नर राज लॻाइण सां हिननि जो जेको हशर थींदो उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी। रिकॉर्डिंग केस में वॾे खुशखबरी। पाकिस्तान ते लॻायल $11 अरब ॾंड ख़त्म। वज़ीर आज़म इमरान ख़ान रिकॉर्डिंग मंसूबे ते कमु कंदड़ कंपनियुनि सां तकरार ख़त्म करण ऐं पाकिस्तान ते $11 ॾंड ख़त्म करण जी खुशखबरी ॿुधाए छॾी। संदसि चवणु आहे त आख़िरकार रिकॉर्डिंग ख़ान जी तरक़ी लाइ बैरिक कोल सां कामयाब मुआहिदे ते हू बलोचिस्तान जे क़ौम ऐं अवाम खे वाधायूं ॾिए थो।
सियालकोट गिरिजंद वेझो बारूद जी शेड में बाहि लगी वही। ISPR मूजिब बारूद जी शेड में बाहि शॉर्ट सर्किट सबब लगी। बर वक्त बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो। धमाके में कंहिं बि जानी नुक़सान जा इतला नाहिन मिलिया। सन बरसा खौफनाक रोड हादसो 7 ॼणा हयातियूं विञाए वेठा। 10 खां वधीक ज़ख़्मी। इंडस हाईवे ते ॻोठ आलम छछर वटि मुसाफ़िर कोच कार सां टकराइजी वई। हादसे में 7 ॼणनि दम धणी हवाले करे छॾियो। फौतुनि जा मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे जामशोरो इस्पताल मुंतक़िल कयो वियो। काज़ी अहमद बरसा फसल मां अणॼातल शख्स जो लाश हथ। ॻोठ आदम ज़रदारी बरसा केलन जे फसल मां हिकु ॼणे जो लाश मिलियो। इतला ते काज़ी अहमद पुलिस पहुची लाश खे तहवील में वठी छॾियो। पुलिस मूजिब लाश 7 ॾींहं पुराणो लॻी रहियो आहे। वधीक जांच कई पई वञे। इस्लामकोट भरसा ॻोठ में बाहि 8 घर सड़ी रख। ॻोठ अरन्यारो जे ॾहूट पाड़े में बाहि लॻण सबबि 8 पोरतनि जे घरनि में पियल समूरो सामान सड़ी वियो। फायर ब्रिगेड अमले पहुची ॻोठाणनि सां मदद सां कोशिशूं करे बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो। खैरपुर शाह अब्दुल लतीफ यूनिवर्सिटी के 40 शागिर्दनि मथा केस दाख़िल। FIR में दहशतगर्दी जा कलम भी शामिल। यूनिवर्सिटी के रजिस्ट्रार मुरीद अबू पोटो की फरियाद ते 26 नामज़द और 15 नामालूम शागिर्दनि मथा केस दाख़िल किया वियो। फरियादी मूजिब शागिर्दनि रजिस्ट्रार के घर मथा फायरिंग हमलो कियो ऐं शागिर्दियाणियुनि ऐं शागिर्दनि खे यरगमाल बणायो। सिंध जो बेहतरीन कहानीकार मुतरजम कालम नवेस मुहक्किक ऐं साफ़ी जान ख़ास करी दिल जो दौरो पवण सबब ॾाढाणो करे वियो।